वालेकुम याली मतलब दोस्तों छा ठीक है खुश आयो हे ॾिसो असांजा दोस्त माना मूंखे ॿाहिरि कढी पाण चांहियूं पिया पियनि वॾा गुरू आहिनि हे जहांगीर बलोच हे त बाबा मूं वारो दोस्त बाबा अहिड़ो आहे जो अलाह जान छॾाइनि मां बाक़ी उस्ताद छा हाल आहे खुश आहियो सफ़ा मज़े में सर खुश आहियो ठीकु आहियो मज़ो अचे पियो अञा पीती कोन्हे तव्हां कसम अथव खंडु घुराईंदा हा मूं वटि हिते बैंक थोरो ॾींदो बि घणा पैसा आहिनि माना खपाए कोन सघंदो आहे शर्म तोखे नथो अचे साईं हा हे असांजो अब्दुल सत्तार उर्फ़ मज्जू भाऊ छा हाल आहे बाबा अस्सलाम वालेकुम याली कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे करे मन तूं हाल वाल खुश लॻो बाबा मन सफ़ा ओके चांहि में मज़ो आहे न माशाअल्लाह बिस्मिल्लाह बाबा यार मिठी त आहे बिल्कुलु चांहि मिठी अलाए कीअं थो अचे दोस्त सां त फिकी आहे चांहि कमाल सिंह छा हाल आहे ठीकु आहियो सफ़ा मज़े में ख़ुशी सफ़ा कमराणी साहिबु को तकड़ा मोबाइल जो अलाए छा मसइलो आहे अहिड़ा त पंहिंजी वठो न हे असांजो असिस्टेंट डायरेक्टर साहिबु एडी साहिबु एडी छा हाल आहे ख़ुशि आहियो अलाह जा एहसान अलाह छा पिया कयो नाइट सीन माना राति जो बि न छॾींदव असांखे बसि साईं तव्हांजी मर्ज़ी आहे असां न बसि सीननि खां पोइ असां तव्हां सां गॾु न आहियूं पोइ असांजी मर्ज़ी आहे बिस्मिल्लाह तव्हां पियो त ईअं असांजो असिस्टेंट डायरेक्टर एडी बलोच साहिबु ऐं ड्रामे में करे हा ए अबड़ो बलोच अबड़ो ॻाल्हि साॻी आहे न हा साॻी ॻाल्हि न आहे अदा सॉरी ग़लती थी भला एडी अबड़ो आहे सॉरी हो चवंदो न भाउ साॻी ॻाल्हि कीअं आहे तोखे छा थियो आहे घर में सफ़ा सुस्तु लॻो वेठो आहीं हा सर न हे चेन मुंहिंजी फिटी थी वञे अॼु वठी आयो अॼु ई फिटी वई आहे मार पहिरीं गारंटी वारी हालत ॾिसो ख़ुदा जी मार पहिरीं अॼु ई फिटी वई 500 रुपया साईं माण्हुनि खे ख़बर पए त असां कूड़ो सोन आहे सुभाणे अॻिते न वठो असांजो न वालेकुरी आहे अब छा वठी आई हल वरी बि हिकिड़ी घुराई शर्म न आयुसि केतिरा दोस्त वेठा आहियूं चांहि फारी हिकिड़ी घुराई बाबा तव्हां हिते अञा सुखिया आहियो अलाह करे हुते तव्हांजो केरु छा चए तूं छा वठी आयो साईं असांजो दोस्त 12-13 ॼणा वेठा आहियूं 12-13 ॼणनि में 15 रुपया वारी फारी घुराई अथसि कुझु थिएसि ई कोन थो असांखे त मूंखे थी चए त भाई तुंहिंजो यार आहे कमु ॾिसी मूंखे त सलाह ई नथो वञे ख़ुदा जी मार पए हिकिड़ो ॾे दोस्ती में भाई थी इहो त न कर अलाह खे हुनखे 200 जी पई त पंहिंजो चैनल कमाल खान टीवी ॾिसणु विसारींदा।